ख़ास जो इलाइक़ो सिंधड़ी जिते ॻोठ रतोकोट में नौजवान जो वण सां टंगियल लाश हथायो आहे। 18 वरनि जे नौजवान प्रकाश उर्फ़ गुलियो पुट गेनू कोहलीअ जो वण में टंगियल लाश मिलियो। चोबोल आहे हिन इलाइक़े में त नौजवान जी कुझु ॾींहं बाद शादी रिथियल हुई। घरू अणबड़त तां उन फाहो खाई आपघात कयो आहे। सिंधड़ी जे ॻोठ रतोकोट में नौजवान जो वण सां टंगियल लाश हथ कयो वियो। 18 वरनि जे नौजवान प्रकाश जो वण सां टंगियल लाश मिलियो आहे। इलाइक़े में चोबोल आहिनि त नौजवान जी कुझु ॾींहंनि खां पोइ शादी थियणी हुई। घरू अणबड़त तां उन दिल बर्दाश्ता थी फाहो खाई आपघात कयो आहे। इन वाक़े जा तफ़सील मालूम कंदासीं सिंधड़ी मां असद शर खां। असद वधीक आगाह कजो। 18 वरनि जे प्रकाश आपघात कयो आहे। जी हाँ, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही खिपरो तालुके जे खाई थाणे जे हद ॻोठ रतोकोट में 18 वरनि जे नौजवान प्रकाश उर्फ़ गुलियो वलद गेनू जेको आहे सो ॼार जे वण में हुनजो लाश हथ आयो आहे। अहिड़े इतला ते खाई पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पुलिस मूजिबि नौजवान जो वण में टंगियल लाश हो ऐं पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। मालूम थियो आहे त कुझु ॾींहंनि में नौजवान जी शादी थियणी हुई। घरू अणबड़त तां नौजवान जेका आहे ख़ुदकुशी कई आहे। वधीक जेको आहे सो पुलिस उनजी ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो आहे ऐं पुलिस ॿुधायो आहे त असां वधीक जांच कयूं पिया त असुल कारण छा आहे। जी तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी असद शर।